चाकर खान ता हरू मुड़े बार बार पिया था पंध कयो चले तो तव्हांजा दुश्मन मुंहिंजी नज़र में तो चिट्टा थी चुका है पोइ अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं हुन जेके अव्हांखे मुंझाइनि थियूं पयूं या तव्हां पंहिंजे दुश्मन खे सुञाणण खां पोइ बि अणॼाण बंदण जी कोशिशि पिया कयो। सावल जंहिं ॾींहुं तूं मुंहिंजे हथ ते सिर सथियल ॾिसी न त सम्झी वञ त मूं पंहिंजा दुश्मन सुञाणे वरिता ऐं उहे सिर मुंहिंजे दुश्मननि जा ई हूंदा। चाकर खान में मूंखे रुॻो एतिरो ॿुधायो तव्हांजे शक जी सुई आख़िर अटकी अची किथे आहे त मां इन खां अॻिते जी अव्हांखे आगाही ॾियां जीअं तव्हां सचे पूर जी छणछाण करे सघो। मूं ॿुधो आहे त तव्हां रोंडे खे बि बख़्श न कयो ऐं उनखे बि तव्हां ॿधी उतां ते खणी आया हुआ। सही ॿुधो अथई चाकर खान रोंडे के बराबरि मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजो सौट ॿधी खणी आया हुआ पर वॾे साईं विच में अची रोंडे जी जान बख़्शाई। इहो मसलो तव्हां ऐं रूंडे जे विच में छो पैदा थियो? छा हिन मसइले खां रोंडे तव्हांखे आगाह न कयो? हा पर मां तोखां ॿुधणु चाहियां थो। चाकर खान रोंडे खां मूं पंहिंजे भाउ शमीर लाइ उनजी धीउ जो संग करियो हो ऐं मूंखे अॼु बि उहा राति चङीअ तरह सां यादि आहे। थोड़ी पोयां अची थी देर सां ॻाल्हाईंदासीं हाली तूं तर। पप्पी ही घर में छा पियो करे? पुट असल में माई गुलनार वेचारी बिस्तरे ते पई आहे न वेचारीअ जो न को ओही न वाही इन जे करे मां कमदार खे घुराए वेचारे खे 2-3 रुपया ॾिना हुआसीं त जीअं माई गुलनार खे खणाए अस्पताल वठी वञो सही वञी ॾेखारियोसि। पुट असांजे घर जी त नौकरियाणी आहे न वेचारी असांजो त फ़र्ज़ु थो बणिजे इन जे करे हुनजो इलाजु करायोसीं। हा पप्पी इहो त वॾो सवाब जो कमु आहे। हाणे ईअं कर पुट मुंहिंजे मथे में ॾाढो सूर पियो आहे मूंखे चांहि पीआर पोइ वञी बोरची खानी सफ़ाई करे छॾिजांइ सही आहे? ठीकु आहे पप्पी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।